हिंदुनि में पुरुष प्रधान आहे। असां हिंदुनि में असां भॻवान खे पुरुष करे मञियो आहे, ठीकु आहे। पर हाणे मां जेकी तव्हांखे कथा ॿुधायां थो ॿई थी सघंदो थी। असां जीअं ज्ञान असांजो आहे भाई जीअं पति पत्नी आहे उनजो पति, जीअं मीरा हुई त उनखे पति करे यादि करे पई। हालांकि ॿाहिरि इन ॻाल्हियुनि जी अवहेलना थी। हिकु पढ़ियल स्त्री थी करे पर पुरुष जे लाइ ईअं चए थी, तुंहिंजे अचण जे लाइ सेज सजायां, सपने में तोखे रोज़ पायां, तोखां सवाइ मुंहिंजो नाहे जीअण। चवंदा इहे स्त्री आहे, ये वारंगना है। वारंगना चइबो आहे वेश्या खे। पर उन्हनि अंधनि खे कहिड़ी ख़बर त मीरा काथे आहे। अंधा इहो ई थो चवे अंधा, वो मीरा काॾे पई ॻाल्हाए। वो पुरुष परमात्मा सम्झी करे उहा सदाई जीअं असां चवंदा आहियूं कुर्बान वञा सदके हुन महल घड़ीअ तां मां विसरियल ही वर पातुम हाणे आहियां सुहागिण मां। सुहागिण चइबो आहे जंहिंजो पति सदाई हुजे, उहो मुंहिंजो परमात्मा उहो पुरुष जे रूप में मूंसां साण असां हिंदुनि जो। पर सूफ़ी जेके सूफ़ी तव्हां ॾिठा आहिनि न ॾिठा आहिनि, सूफ़ी आहिनि जेके पंहिंजे परमात्मा खे स्त्री करे सम्झंदा आहिनि। उहा असांजी स्त्री आहे, उहा ही असांजी प्यारी स्त्री आहे। असांजो पुरुष प्रधान में असां परमात्मा करे जंहिं आशादी वार में भी लिखियल आहे पुरुष तो चवे पंथ निहारिया नित खड़ी मुद्ध जोगन बाली रामराज। यानी मां हिकु 16 साले जी स्त्री पुरुष तो चवे, असां उन जी स्त्री आहे। कोई स्त्री पुरुष आहे कान, हिकु भक्ति आई आहे। मतलब याद कीअं बि कर, तूं पुरुष सां करीस चाहे स्त्री सां, ॿई उहो आहे, ॿई उहो आहे। तूं स्त्री जे मां चवां थो स्त्री भी स्त्री खे यादि करे सघे थी, पुरुष भी स्त्री खे यादि करे सघे थो। उहो भाव करे भाई जे सूफ़ी चए थो उहा मुंहिंजी प्यारी आहे। हाँ गाना जेके भी हलन था ॿिनि ॼणनि जे मथां हलन था, या स्त्री पुरुष जे लाइ चए थी, छा थी चए, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या। हाणे वही चए थी परमात्मा जे लाइ चए थी, बस मुंहिंजो जीअण मरण इते ई आहे। श्रेष्ठ भक्ति आहे ये पत्थरनि ते पाणी चाहण खां। तू भी पत्थर थी वेंदी, पाषाण चइबो आहे हिनखे। तू भी पाषाण थी वेंदी पत्थर जी पूजा करे। वो चेतन उनखे ईअं यादि थी करे मुंहिंजो प्यारो प्रीतम। वरी पुरुष भी इहे भक्ति तव्हां न ॿुधी हूंदी, जेके सूफ़ी पंहिंजे परमात्मा के स्त्री करे चवंदा आहिनि प्यारी। उन स्त्रीअ खे सभ में ॾिसनि था, जीअं पुरुष सभिनी खे ॾिसनि था, कीअं, तोखां सवाइ न
ॿिए ॾे निहारिया। ईअं थोरी आहे त मां उनखे ॾिसां ॿिए ॾे ॾिसां ई न, मां सभिनी खे ॾिसां पर तोखे ॾिसां। पोइ चाहे पुरुष हुजे चाहे स्त्री हुजे, परमात्मा स्त्री बि आहे पुरुष बि आहे। चाहे पुरुष हुजे तोखां सवाइ न, यानी मां सभिनी में जंहिंखे प्रेम थी वेंदो आहे, प्रेम थी वेंदो आहे कंहिंखे, पोइ जे मजनू हुयो उनखे लैला ई नज़र पई अचे जिते किथे, पोइ उनखे उहो स्त्री जे रूप में ई नज़र ईंदो, पोइ उस दुनिया खे उहो ॾिसंदो। आज तेरी याद में सबको बुला दूं, दुनिया को तेरी तस्वीर बना दूं, मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दूं। दौड़ रहा है साथ लहू के प्यार तेरा नस नस में। उन हिक खे एॾो थो चए, उन परमात्मा खे थो चए, इन खां वधीक काई भक्ति थींदी आहे? चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे। यानी पप्पूअ मूंखां कल्ह प्रश्न कयईं, मूंखे ॾाढो वणियो प्रश्न, यानी के ॿुधनि था दिलि सां लॻेनि थी ॻाल्हि, अंदर में संदेह उथेनि थो, उहो पुछजे। उहो पुछईं तव्हां हिकिड़ो ध्यानु कंदा आहियूं असां, वो मुझ में मैं उसमें, हिकिड़ो गीत असां ध्यानु कंदा आहियूं जंहिंमें चवंदा आहियूं रूबरू। रूबरू यानी कि सभु परमा ही ऐं ही सभु हिकु, रूबरू है यार रूबरू। तव्हां जेके ईंदा आहियो मां वटि ध्यानु कंदा आहियो न, रूबरू है यार रूबरू है यार, उन में चवंदो आहे वो मुझ में है मैं उसमें हूँ, दोनों है राजदार, है ताजों का भी ताज मेरा यार ताजदार, इससे बढ़ के बंदगी क्या लाऊं सल्फराज, सजदे में मैं और मेरे सामने है यार। एक ही लाइन में सब अचे, वो मुझ में मैं उसमें, यही तो है खालिक खल्क, खल्क में खालिक, ये सजी खालिक एक परमात्मा है। लोगा भरम न भूलो, तव्हां भगवान खे काॾे था ॾिसण वञो पिया, कंहिंखे था सम्झो तव्हां परमात्मा? तव्हां कॾहिं कंहिं ॾिठो आहे या कोई शिव ते वेठो आहे, कोई पार्वती वेठी आहे या कोई हो वेठो आहे, कोई वेठो आहे? कंहिं ॾिठो आहे अॼु ताईं? बुद्धि कथाउनि ते तव्हां होॾे हली था वञो पिया, ऐं सत्य खे तव्हां सम्झो कोन था, जेको सत्य तुंहिंजे घर में व्यापक, इनखे थोरो चार्ज करिणो पवंदो। तव्हां घर में मंदरु ठाहींदा आहियो, भाई हाणे मुंहिंजी पंहिंजो ज्ञान अथव, पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी अथव। मां चवंदा आहियां घर में बि मंदरु न ठाहे, तुंहिंजो घर मंदरु आहे, वरी हुन में मंदरु ॿियो छो? तूं जेको करें थी तुंहिंजी पूजा आहे। हिकिड़ो रूम रख, जेके पैसा आहिनि खोड़, अगरि रूम ठारायो, हूअं बि त मंदरु ठारायो था, जेॾी महिल नक्शो निकिरियो त पहिरियों मंदरु रखंदा। हाणे मंदर में उहो पियो आहे, हुते कुता बि था वञनि पिया, ॿिला बि था वञनि पिया, उहो मंदरु पियो आहे। मां ॾिसो न आहे माण्हुनि जे घर में मंदरु हूंदो। अरे हिकिड़ो मंदरु अहिड़ो ठाराए, कमरे में पैसा थी बिल्कुलु वार्तानुकूल, एसी बेसी लग रहा है, उते तूं वे, भाई तूं वेह, तुंहिंजे अंदर में शांति अचे त तुंहिंजे घरवारे खे बि इच्छा थिए मां बि वियां, तुंहिंजे पुट खे बि इच्छा थिए मां बि वियां। पोइ सभु ॼणा जेॾी महिल वेहंदव उहो मंदरु चार्ज थींदो। जिथे इहा ॻाल्हि हूंदी आहे उन में ईअं बि ॿियो बि माण्हू अचे वेहंदो, उनखे बि शांती मिलंदी, छो जो इहो शांती जो प्रतीक आहे। ईअं वेठियूं अगरबत्तियूं ॿारे मन में अशांती, कुझु न थींदी। पंहिंजे घर में रखो, मां त चवां सभु ॼणा रखो, हिकिड़ी अहिड़ो कोनो हुजे घर जो जंहिंमें सभु वेहो, उन में चार्ज कयो उहो मंदरु। अॻे इहे मंदर जेके ठहिया हुआ
माण्हुनि जा ई प्रतीक हुया। हाणे मंदर में पूजाऊं था कनि पिया। जॾहिं शुरू में ठहियो इहो माण्हू गुंबज हे पेट ऐं हेठि वियो, इहो मंदरु माण्हूअ जो प्रतीक आहे। उन में अंदरि जेकी मूर्ति आहे उन में आत्मा आहे, माण्हूअ जो ई प्रतीक आहे। उन में चार्ज थींदा हुया पुराणे ज़माने में 2-2 किलोमीटरनि ताईं उते काई हिंसा न थींदी। जीअं हिकिड़ो कैलेंडर ईंदो पुराणे ज़माने में, हिकिड़ो ऋषि वेठो आहे, हिकिड़ी बकरियूं शींहं, बकरी चरे थी, शींहं पाणी थो पीए, इहो हुन जो प्रतीक हुयो, यानी उन जो बल। शींहं हिंसा नथो करे। ऐं शींहं जो प्रिय भोजन आहे बकरी, प्रिय में प्रिय भोजन अथसि शींहं जो, बकरी नथो खाए। तीअं ई तव्हांजे घर में काई अहिड़ी जॻह हुजे जिते तव्हां चार्ड थियो, उते आसे पासे जो जेको माहौल हुजे शांतीअ जो, पोइ ॾिस घर में शांति। हिते पूजाऊं था कनि माण्हू, मंदरनि में वञनि था, घर में गारियूं था कढनि पिया, ऐं घर में विढ़नि था, हथ था हलाइनि पंहिंजी ज़ाल जे मथां, ऐं पूजा थो करणु वञे पियो। या पूजा आहे? तूं ज़ाल खे गारियूं थो ॾिए, पुट खे गारियूं, धीउ खे गारियूं, ऐं मंदर ते वञे तो अगरबत्ती ॿार। कुझु बि न थींदी, केॾो बि वेठो पूज। हिते ई थी, हिते ॼाण जे लाइ तूं वेह, हुते ॾिस पंहिंजो पाण खे मां केरु आहियां। जेॾी महिल अपने अंदर में, जेॾी महिल ॾिसंदे अपने अंदर में, कीअं? अपने अंदर में आप ॾिठो से और से मेरा क्या मतलब। सतगुरु शब्द जो सबक पढ़ियो से, विद्या पढ़ण में वरी क्या मतलब। विद्या यानी शास्त्र। ईअं बिना गुरुअ जे तूं शास्त्र केॾा बि पढ़ंदे जंगल में हली वेंदे। तूं शास्त्र न पढ़, सतगुरुअ जे ज्ञान खे सम्झ, अंदरों शास्त्र प्रगट थींदी। तुंहिंजे अंदरों शास्त्र निकिरंदे, ऐं शास्त्र चइबो आहे शास्त्रनि खे ॼाणण वारो, बिना पढ़े। कबीर चई मां न कलम हथ में खयो आहे, न मस खई आहे, न कागर खयो आहे। लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात, देखे देखे देखिए क्या कंचन क्या कांच, छा सोना छा कांचा। कबीर पूरे संसार में भगवान ने प्रत्यक्ष प्रकट करे ॾेखारे, न पढ़ियल न लिखियल। हुन में पंहिंजे गुरुअ खे अंदर में ध्यान। अलख न जाए लखिया, गुर गुड़ दीना मीठा, कही कबीर मेरी शंका नासी, सर्ब सर्ब निरंजन ॾीठा। हाणे त मां उनखे जिथे किथे थो ॾिसां, उहो ई आहे। जॾहिं उहो गुरुअ जे ज्ञान में अंदरि गोतो मारींदे। सतगुरु शब्द जो सबक पढ़ियो से, विद्या पढ़ण में वरी क्या मतलब। सार शब्द जो सही गयो से, ओ अंदर में गानी गायण में वरी क्या मतलब। रग रग में आ राम समायो। राम धनुषधारी न वरी तव्हां राम चवंदा तव्हां हली वञो सीता ऐं घोट लक्ष्मण जे भाउ दशरथ जे पुट ॾे, उहो राम न। राम तुंहिंजे अंदर में, राम सभिनि जे अंदर में। रग रग में आ राम समायो, जाप जपण में वरी क्या मतलब। हिन रग रग में आ राम समायो, जाप जपण में वरी क्या मतलब। हज सभे अंदर गया से, हज सभे अंदर गया से।
मक्के भेटण में वरी क्या मतलब। पहले ज़माने में वेंदा मक्के जिते काबो आहे उतों थींदा त हाजी कहलाईंदा, हाणे बि कहलाईंदा आहिनि। असां उते ई रहंदा हुआसीं। पहिरियों असांजा वॾा गीत पाकिस्तान जो आहे, हाणे जे ज़माने जो न आहे, पाकिस्तान जे ज़माने जो आहे। पोइ चवनि पिया इहो जेके जंहिं अंदर में ॾिठो पोइ उन मके भेटण में क्या मतिलबु। ये किॾे थो वञी काबे ॾे उॾे। छा थो चए काबो जा तुम्हें कल्लुब अपना वरी भुलन में क्या मतलब। काबो जा तुम्हें कल्लुब अपना, कल्लुब यानी पंहिंजे अंदर अंदर उनखे ॾिठो उहे वरी भुलिजे काॾे थो पियो। वरी 68 तीरथ तन में नहायो, 68 तीरथ तन में नहायो। गंगा वञण में वरी क्या मतलब। 68 तीरथ तन में नहायो, गंगा वञण में वरी क्या मतलब। ओए अपने अंदर में आप ॾिठो, अपने अंदर में आप ॾिठो, और से मेरा क्या मतलब, और से मेरा क्या मतलब। नेह करम नगर में तकत हमारा, कर्म करण में वरी क्या मतलब। नेह करम नगर में तकत हमारा, कर्म करण में वरी क्या मतलब। गंगाराम पीलो अमृत प्यालो, गंगाराम पीलो अमृत प्यालो। जन्म मरण में वरी क्या, जन्म मरण में वरी क्या मतलब। जन्म मरण में माड़े माण्हू ईंदा आहिनि चवंदा आहिनि आवागमन खां छुटूं, जनम मरण खां छुटूं, वरी असांखे जनम न थिए। हाणे इहो जेको लफ़्ज़ माण्हू माॾे खोड़ अचे चवंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा हाणे इहो जनम खां असां छुटूं, हाणे जनम मरण। हाणे उहो छा थी सम्झे पई, यानी जनम मरण खां छुटूं, असां हितां हलूं को हुते अहिड़ो को स्वर्ग हुजे जिते रंभा संभा उर्वशी, जिते शराब जा चश्मा वहनि, कल्प वृक्ष हुजे, जेको घुर ते को मिले। असां हिते वरी आवागमन खां छुटूं, मगज़ तुंहिंजो ख़राब थी। इहो आवागमन खां छुटूं। आवागमन खां छुटण जो मतिलबु तूं हूंदे ई न। पोइ माण्हू चवंदो भाई कहिड़े मतिलब जो थी थो, तूं हूंदे ई न, जल जल सां थी वेंदो, पंजनि तत्वनि में तूं समाइजी वेंदे। इहे ई संत महापुरुष पंजनि तत्वनि में आहिनि, हिन महिल बि आहिनि, उहे सदाई आहिनि ई आहिनि। जेको चवंदा आहिनि मर्द अलह जा मरण जाना आहिनि, मर्द अलह जा मरण जाना आहिनि। जोगी त जग में जियराई आहिनि, जोगी त जग में जियराई आहिनि। तक तूं उन्हनि तस्वीरनि खे, दिल दे फ़क़ीरनि खे, रब दे वज़ीरनि खे, जेके भेट सघंदा आहिनि सजण तुंहिंजे लाइ फ़क़ीरनि खे, हे फ़क़ीरनि खे। रब जे सतगुरु जेके मेट सघंदा आहिनि सजण तुंहिंजे लाइ। तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो, तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो, तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो,
इहा सुध आहे सुधीरन खे दिल दे फ़क़ीरन खे रब जे वज़ीरन खे जेके वेठे सगला सजण तुझे नाम झुक तो हमेशा दरवेश झुक तो हमेशा दरवेश रख तो अकीदो सच्चे रहे बरते रख तो अकीदो सच्चे रहे बरते समझ सुगन दिन कीरन के दिल दे फ़क़ीरन के रब जे वज़ीरन खे जेके वेठे सगला सजण तुझे नाम अॼोको सॼो सत्संग नारायण बि अचे हर साल ख़ैर चवंदा हिन साल हिन चए बाबा मूंखे बि ख़ुशी थींदी आहे अॼु मां इहे लफ़्ज़ चवंदो आहियां सत्संग हुजे गुरु मेहता जो चवण बि इहो हूंदो आहे वॾी महिल मूंखे बि दिलि में ईअं लॻो सत्संग थींदो ई ख़ैर मां सॼो सत्संग त हर साल तव्हां इहे हलंदो अथव गुरूअ खां सवाइ ॿियो कुझु आहे ई न मां भॻवानु जेॾीमहिल बि चवां कोई भॻवानु ॿियो मां चवां ई न थो मां भॻवानु यानी सतगुरु ॿियो कहिड़ो भॻवानु आहे कीअं भॻवानु आहे छाजो भॻवानु आहे सतगुरु ई आहे उनजी तुंहिंजे अंदर में श्रद्धा आहे उहो ई मां जेॾीमहिल बि भॻवान जो नालो खणां तूं कोई ईअं न सम्झजांइ कोई मां भॻवानु कोई अतीत वारो थो चवां परमात्मा हाणे हिन महिल हींअर परमात्मा थी सत्य इनखे ई चइबो आहे इन करे भॻवानु नथो चवां जीअं वरी मां कुझु चवंदुसि नालो त हली वेंदी तूं हिंदुनि में वरी मुस्लमाननि में उन्हनि जा नाला वरी पंहिंजा पंहिंजा आहिनि न न उहो हिकु ई आहे हिकु उनजो कोई नाम न आहे उनजो कोई रूप न आहे ऐं गुरु बि कोई नाम न आहे गुरु कोई रूप न आहे गुरु कोई आकार न आहे मां प्राय जंहिं लाइ को गुरूअ जी सोझी ॾिनी आहे मूंखे प्राय तव्हां ॾिसंदा हूंदो मां नालो कंहिं बि शब्द में न खणंदो आहियां वरी खणंदुसि त वरी चवंदा असांजो गुरू हे आहे असांजो गुरू आहे इन करे नालो ई न सतगुरु सभिनि जो आहे उहो हिकु ई आहे हिकु ई सतगुरु आहे सतगुरु हिकु ई आहे उहे ॿ न आहिनि बाक़ी सतगुरु लखे करोड़ अचनि था तोखे जेको तुंहिंजो गुरू आहे तूं हुन में भाव श्रद्धा हुन में हुजे अंदर में बसि बाक़ी तूं ॿुध ऐं जिथे तूं ॿुधे बसि एतिरो ख़्यालु कजांइ जिथे तूं ॿुधे उते तोखे लॻई भाई मूंखे रूपांतरण अचे थो त चाहे कहिड़ो बि हुजे तोमें रूपांतरण अचे थो इहो सम्झजांइ तुंहिंजे ई गुरूअ जी प्रेरणा अथई तुंहिंजे ई गुरूअ जी प्रेरणा अथई माॾे ईंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि बाबा असां ब्यासी आहियूं पोइ असां तव्हांजो सत्संग था ॿुधूं असांखे पाप थो लॻे हाणे पाप थो लॻे त नश्च तोखे वणई थो जी हा तोखे वणई थो न इहा तुंहिंजी गुरूअ जी प्रेरणा थी न वणई या न त छो थो वणई जे वणई थो त तुंहिंजे गुरूअ जी प्रेरणा थी चओ उन ई मूंखे मोकिलियो आहे मां ॿुधां थी बाक़ी तूं खे न वणई त सम्झजांइ तुंहिंजे गुरू जी इच्छा कान्हे का न ॿुध तुम्हें रूपांतरण हाँ मूंखे रूपांतरण बि अचे थो मूंखे बदलाहट बि महसूसु थी थिए मुंहिंजे जीवन में बि फ़र्क़ु थो अचे हाँ जॾहिं फ़र्क़ु थो अचे त पोइ सम्झ तुंहिंजे गुरूअ जी कृपा थी न पोइ ईअं छो थो करीं पियो उनखे ॿियो छो थो सम्झी पियो उनखे ॿियो न सम्झ उनखे ई सम्झ उनखे घणा माण्हू काथे ओढ़ा जो ओढ़ा न जीवन में कोई फ़र्क़ु न काई ॻाल्हि उहो ई अंधविश्वास उहा ई चिंता गणती भव बस उते लॻो पियो कोई फ़र्क़ु न मां सत्संग उहो जंहिंमें तोखे जीवन में रूपांतरण पहिरियों मां छा पहिरियों भेड़ा गारियूं निकिरंदियूं झगड़ो निकिरंदो कूड़ो निकिरंदो
हाणे कूड़ नथो निकिरे, भउ थो थिए, कंहिंजी दिलि थो दुखायां, भउ थो थिए पियो। खोड़ाईंदा आहिनि माण्हू, चवंदा आहिनि बाबा हाणे ॿुधंदा आहिनि तव्हांजी भउ थींदो आहे, मूंखे कुझु लॻो आहे त कुझु कयो आहे, मस थो लॻे। पहिरियों त न लॻंदो, हाणे सभिनी खे भउ थो थिए, मतां कंहिंसां कुझु कयां वरी थिए, थींदो त इहो ई आहे। दुख दे दुख होत है, सुख दे सुख हो, हिते ई परमात्मा थी, हिते ई तूं सुख ॾे, आनंद ॾे, प्यार ॾे, तोखे प्यार मोट में मिलंदो ई मिलंदो। पर चाहे न, नेकी कर, छा में विझ, दरिया में विझ। टाइम इनकार थो करे, आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। ओम शांति शांति शांति।